बिस्मिल्लाह apa kau bang coba hari balik kita pokok bang oke अच्छे बाहर जाएंगे ada beberapa sesi तुम तो जानी तू तो मैं बेगुनाह आया तेरी कहानी Ya apa tuh iya banyak itu terus dipus सारी जिंदगी दुखन में सुगन मां के खिलन दिया वो के इतने तकलीफ वधी गई जो मुझे खिलन इसकी है सवाल तो जो मुझे के को विसार ये भाग आगे ओ वेरी गुड जो मुझे खिलन में इसकी है सिवाय तुझे मुझे को यो सार होना जे भाव दुश्मन जंहिंजो भाव दुश्मन हुजे उनजो सिवाय तो ॿियो कहिड़ो सहारो हूंदो तूं मूं सां राम करुणा मालिक राम खजी भाई निकली ज़ालमनि जी हिन क़ैद मां तूं ई मूंखे आज़ादु कराए सघे राम फरमाईंदा हाणे वधीक ज़ालमनि जा ज़ुल्म सां हिसाब में प्रेम कयो एक बचे अरे मैडम दुनिया के निजाम वो हर रिकॉर्ड लेवल की होता है हर रिकॉर्ड की होता है रिकॉर्ड फैशन का स्मार्ट वो टिश्यू क्या है बताओ अच्छा बिस्मिल्लाह क्यों जी करा अभी भाई हाँ सर बताओ बोतल नंबर खड़ी आ गई हाँ ये रखो तो वो हलान शुरू कर यो थोड़ा लोग कर अच्छा आप बाबा जिंदगी बसूंगा आप बाबा तो कभी जिंदगी बोला मुझे आसान मुश्किल मांगो ये सदी आप घटी कोने वडी अच्छा जो फिल्म पंजाबी फिल्म जी खुटे न जी लड़ाई डन जा घोड़ा तू आए हमारे को साल में बैठा आवाज तू साल बताया आप तेरा लाली जो जुमलो आ और मीरा चेवा तो उठे वारन जो घर का बरदर बच्चा खां घट ना है लाली चेसी जेकर उते तुंहिंजो रिश्तो असां कयो न उन्हनि खे कसम वठी वचन वाइदा करे पोइ तुंहिंजो संग ॾींदासीं तोखे निधन कनि जीअं उन्हनि जे हवाले कोन
पूरी जिंदगी में ठीक है तेज में साफ Malik सही है वो सेम बुला रिपीटेशन कर दे तमाम बेहतर तमाम फलों की एक भी नहीं और हे कबूतर असां सुठी थी हुई कबूतर जा ओए 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 वाह हर छोरी के बाद लाली लुकमान वारा त कलसूम के घणो खुश लुकमान वारनि त कलसूम के घणो खुश रखियो पर छोरी पाण वते थी छलांगू हणंदी त उनमें लुकमान वारनि जो कहिड़ो दो लुकमान वारनि त कलसूम के घणो खुश रखियो पर छोरी पाण वते थी छलांगू हणंदी त इनमें लुकमान वारनि जो कहिड़ो दो लुकमान वारनि त कलसूम खे बि घणो ख़ुशि रखियो का ॻाल्हि आहे बिस्मिल्लाह लुकमान वारनि त कलसूम हाणे माठ करे सुम्ही रह मीरा ही अजा इहो सवाल करणु तुंहिंजी सिहत लाइ सही कोन्हनि तुंहिंजो जिते लिखियो हूंदो उते ई शादी थींदी लिखे के केरु बि टारे नथो सघे पोइ उहा मां हुजां या खणी तुंहिंजो भाउ तुंहिंजो जिते लिखियो हूंदो उते ई तुंहिंजी शादी थींदी जिते तुंहिंजो लिखियो हूंदो न उते ई तुंहिंजी शादी थींदी लिखे खे केरु टारे नथो सघे चाहे मां हुजां या तुंहिंजो भाउ घर में कुझु रहणो आहे त मुंहिंजे हर ख़ुशी जो तोखे ख़्यालु रखिणो पवंदो आहे मां ख़ुशि तॾहिं थींदुसि जॾहिं तोखे ख़ुशि ॾिसंदुसि इन करे वापसि अचां त मूंखे ख़ुशि नज़र अचे अॼु तोखे कुर्ब सां सम्झां त पाथरनि सां सम्झां न को रंग खुशबू न का रोशनिया उथल हर खुशिया के दीपे हसिया सहर जिंदगिया खामोशी कर बूम लगा थोड़ा आवाज कर अच्छा एक मिनट सॉरी वो अच्छा घोट हले अभी दोनों का आपको कल सुमेंदी कुछ सेकंड जो है ना बीच हाँ, में हाँ। ठीक है से आई छोकरी इश्मक सारी घड़ी है जो सब कुछ मेरे है बिस्मिल्लाह थोड़ा लाइट कर बूम लगा मत यूं नहीं यूं तो उन जो पिंजरे में फड़फड़ाइण फ़ाइदे जो ना आहे हूंदो तूं हाणे बाज़ जे चंपे में अची वई आहे चंपे में कट कर आ गया एंड मार्क हां वो तो कस्टम है नहीं बिना किस्मत जे लिखे के को भी टार ना उसको है समझाना सारा कुछ करो थोड़े को मैं अच्छे लाइट सेट कर डायरेक्शन आनी चाहिए बहुत कुछ मत चल को
अकेला रहते बस ओके वापस आ जाओ ओके बिस्मिल्लाह इंजा तू आवती है कल तू कोई नहीं अजो तक के कुर्ब में समझाया तो न समझे तो पात्र न समझे पात्र तो तुमने ये आवती मेरा किस्मत जे लिखे के को भी तारे न तो सके सिर्फ एतरो पंच वठंदा अति भी टाइम क्यों अजो तक कुर्ब में समझाया तो जेकरे तू न समझी पात्रन सा समझाई तो मैं पात्रन सा मीरा किस्मत च लिखी कि कोई उतारे न थो सके कट सीन 16 से कट करना था ठीक है ಇಲ್ಲ ಲಾಸ್ಟ್ ಮುझे कर दो मुझे चूड़ी चूड़ी चलाया ये वजह दिया तो 16 में है वही और है भी किया लेकिन आयो ये चूड़ी चूड़ी बिल्कुल आए हैं खजू ओ सॉरी फरजंद साहब असल में तव्हां फरजंद चवण सां ॿुधो आहे कोन्हे हिन करे खजू चवणो पियो 70,000 जिंदगी आहे तव्हां माना असांजी इज़त कयूं था सर ईअं न चओ असां माना माण्हुनि खे ॾेखारो था 1000 जिंदगी सिर्फ़ु ड्रामे में न आहे डायरेक्टर सां हा ही ॾिसो ही हालत आहे डायरेक्टर जी ॾिसो था केतिरी तकलीफ़ूं कयूं था हा मसलो आहे जहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदो ले थी पई से शार्ट बस लॻंदा शार्ट बस हे हो हाणे हे दे हां हलदा अच्छा हैप्पी मूड है असांजो हा हा फ्लैश देगा हलदा हल सागर छाजे इंतजार में म्यूट आसीन ओवा म्यूट आहे साथ तेरे सही बात को खिलाए या सीन में खिलाए मार बुदे तो ना सीन दो जेके हीरो ए मां कंटिन्यू ॾेई वठां हला छा बची ज़मीन आहे था 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 था